पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी इतलात सेक्रेटरी मौला बख्श टांडे चयो आहे त इमरान खान जी सरकार वटि 4-5 ऐनक वारा जिन वज़ीर आहिनि जेके सभु मश्कर आहिनि ऐं हर ॻाल्हि खे मश्करी सम्झनि था। पीटीआई जे सरकार वारे नक्शे ते सिंध मौजूदु नाहे। पीटीआई एमक्यूएम जो मुतबादिल बणजण जी कोशिश पई करे। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौला बख्श टांडे चयो त ओधर ते वरितल वज़ीर इमरान खान जी हुकूमत न बचाए सघंदा। वज़ीर आज़म पाण ढिनल आहे, हुन वटि जेकर ग़ैबी वोट न हुजनि हा त बजट पास न थिया। हुन चयो त इमरान खान जी हुकूमत जे ख़ात्मे जूं ॻाल्हियूं सिंध जे वज़ीर पिया कनि, जंहिं करे हाणे हू पाण पियो चवे त ॿियो को ऑप्शन नाहे। हुन चयो त सिंध में क़यामत जहिड़ी गर्मी बावजूदि शहर हुई आबादी में सॼो ॾींहुं बिजली नाहे। इमरान खान सिंध जे माण्हुनि खे पीपी खे ॾिनल वोट जी सज़ा पियो ॾे। हुन वफ़ाक़ी सरकार खे मुखातिब थींदे चयो त ख़ुदा खे मञियो, सिंध सां तासुब बंदि कयो। बुड़ी शाख में दुकाननि जे कमर्शियल प्लाट ते पुलिस जी मदद सां कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ दस्ती बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻुवानी हाजी शौकत दस्ती, हाजी अख्तर दस्ती, न्याज़ दस्ती ॿियनि कई। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हो त उन्हनि जो खाते वारो क़बूली प्लाट आहे जिते उन्हनि दुकान जो कमु शुरू करायो त ग़ुलाम हैदर मलूक ऐं ॿियनि खबड़ा पुलिस सां गॾिजी उन्हनि जी जॻह ते चढ़ाई करे कमु बंदि करायो। उन्हनि जी मुखालफ़नि सां पुलिस बि मिली भगत करे कब्ज़ो करणु चाहे थी ऐं उन्हनि खां भतो पियो घुरियो वञे। हुन चयो त हू शरीफ़ आहिनि। ख़ुदारा आईजी सिंध एसएसपी घोटकी उन्हनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारे। पाकिस्तान फिशर फोक फोरम के चेयरमैन मोहम्मद अली शाह चयो आहे त दुनिया कोयले मां बिजली पैदा करण जा मनसूबा ख़त्म करे रही आहे ऐं असांजी हुकूमत कोयले मां बिजली पैदा करण खे अहमियत ॾेई रही आहे ऐं मनसूबा वधाए रही आहे, जंहिं सबबि माहौलियाती ऐं इंसानी सिहत जा संगीन मसइला पैदा थियण जा इम्कान पैदा थी रहिया आहिनि। इस्लाम कोर्ट में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मोहम्मद अली शाह जो चवणु हो त कोयले मां बिजली पैदा करण बदिरां विंड एनर्जी ऐं सोलर सिस्टम मां बिजली पैदा करे सघिजे थी। हुन चयो त कोयले सां बिजली पैदा करण लाइ थरपारकर में लॻायल प्लांट सबबि अनेक मसइला पैदा थी रहिया आहिनि। हुन चयो त असां थर जे अवाम जी सिहत, थर जे फितरी हुस्न, सकाफ़त ऐं जर जे पाणी ऐं कुदरती वसीलनि खे वॾे पैमाने ते नुक़सान रसायो पियो वञे। सदर चवणो त फिशर फोक फोरम तंज़ीम सिंध जे हर ॿाहिरंदड़ इशू ते पाण मल्हायो आहे। अञा बि थरकुल समेत जेके बि हानिकार मनसूबा आहिनि उन ते माण्हुनि जे हक़नि ख़ातिर जंग जारी रहंदी। सामारे में घर ते हमले ऐं बाहि ॾियण जी कोशिश कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सामारो रोड जे रहवासी ओड बिरादरी जे मर्दनि औरतुनि पारां एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते वसंत ओड, मदन ओड, फूलान ओड, रामन ओड ऐं ॿियनि प्रेस क्लब आडो मुज़ाहिरो कंदे चयो त उन्हनि 2010 में अरबाब धोकाई संदसि भाउ मसूद धोकाई खां रहण लाइ अधु एकड़ ज़मीन ख़रीद कई हुई। मसूद कुझु साल अॻु गुज़ारे वियो। उन जा घर भाती पंहिंजे हिसे ॾियण लाइ तयारु आहिनि, पर अरबाब वारा नथा लिखनि। उन मामले तां जवाबदार अरबाब संदसि ज़ाल ऐं पुटनि उन्हनि ग़रीबनि जे घरनि ते हमलो करे बाहि ॾियण जी कोशिश कई ऐं मुतमार धमकियूं ॾियनि पिया। उन्हनि वसवारनि खां इंसाफ़ ऐं प्लाट ॾियारण जी घुर कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।